नाज़रीन, खानपुर हायर सेकेंडरी स्कूल जेको केतिरी अरसे खां कमु रोड़ जो शिकार हुयो, गुज़िरियल केतिरी अरसे खां ड्राई पट कयल 3 कमरनि वारो स्कूल जेको आहे उते तरक़ियाती कमु जारी आहे। ठेकेदार जी नहली ऐं एजुकेशन वर्कर्स जे ऑफिसनि जी नहली सभु इन में नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वञे पियो। अचो त नाज़रीन खे ॾेखारियूं त हीउ जेको मटीरियल इस्तेमालु थिए पियो ब्लाक जे हवाले सां, जेको पटियल टुटल जेको आहे उहो हुन में ज़मीन में लॻायो वञे थो। ऐं नाज़रीन खे इहे असां ॾेखारियूं पिया हिकिड़ो ब्लाक आहे, के कमिरो आहे जिते जेको आहे मिटी जेको आहे विधी वई आहे, उते जिते पथर हिननि खे विझणो हुयो उते हिननि जेको आहे नाक़स मटीरियल जेको आहे उहो इस्तेमालु कयो आहे। ऐं दीवारनि में जेको आहे मसालो जेको विधो पियो वञे उहो नाज़रीन खे ॾेखारियूं पिया त हीउ जेको आहे हीउ नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वञे पियो। पर अफ़सोस इहो आहे जो हिन वक़्त ताईं ऑफिसर विज़िट करण न आया आहिनि। ठेकेदार किथे आहे को पतो न आहे ठेकेदार जो। खानपुर हायर सेकेंडरी ने जेको भी तरक्याती कम इन वक्त हली रहियो आहे, हाल ठहनि था या क्लासरूम वग़ैरह, उन्हनि में पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त ठेकेदार तमामु नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं कमु तमामु देरि कनि था। असांजो जेको आहे सॼो स्कूल डिस्टर्ब थिए थो पियो, विच में कमु छॾे हलिया था वञनि। उन में जेको मटीरियल हेॾे होॾे निकिरे थो पियो, सिरान पुराणियो या को प्लस्तर आहे या ॿी शइ आहे, उहे ढेर ढिघ हिते ई लॻा पिया आहिनि, उन्हनि जी सफ़ाई वग़ैरह उहो नथा कराइनि पिया। ॿियो कम में कंहिं बि क़िस्म जी सफ़ाई न आहे, ठेकेदार अधु में छॾे हलिया था वञनि, भॼी था वञनि। असांजो इहो मुतालबो आहे त इन्हनि शयुनि जी जेको आहे इंक्वायरी कराइणु घुरिजे त जेको मटीरियल हुन मां निकिरे थो, दर दरियूं या लोह वग़ैरह, उहो केॾांहुं वञे पियो, उहो गवर्नमेंट जे उन में जमा थिए थो या ठेकेदार पाण विकिणी खाई था वञनि, ऐं हुनजे एवज़ में असांखे हिते जेको आहे कम भी सही न मिले, मटीरियल भी सही इस्तेमालु न थिए, गवर्नमेंट हेॾा पैसा भी ॾे, तरक़ियाती कम भी कराए, ऐं ठेकेदारनि खे जेको आहे पंहिंजे मान जेके ठेकेदार आहिनि, जेका पसंदीदा ठेकेदार आहिनि, सिफारिश ते उन्हनि खे ठीका ॾेई करे जेको आहे गवर्नमेंट जी जायुनि जो, गवर्नमेंट जी प्रॉपर्टी जो नुक़सानु कराए थो वञे। असांजी घुर आहे वज़ीर आला सिंध खां, वज़ीर तालीम खां, त हिन शइ जी इंक्वायरी कराई वञे त हिन कम में जेको आहे केतिरो ग़बन थियो आहे, केतिरो जेको आहे नाक़िस मटीरियल यूज़ थियो आहे, ऐं उन्हनि खे बिल कहिड़े तरीक़े सां मिलनि था, कहिड़ी जेको आहे जांच खां पोइ उन्हनि खे बिल जेको आहे ॾिनो वञे थो। घटि में घटि उन शइ जी चकास त थिए त कमु कीअं थियो आहे। हे स्कूल जो हालत आहे, ॾरियो पियो आहे सॼो स्कूल, ॿाध लॻो पियो आहे, न हुन में का सहूलियत न आहे। प्रिंसिपल रड़ियूं इहो करे थो त जेतर मां रहां, भली बदिली थिए पर मां स्कूल चिमकाए वेंदुमि। मुकमल न थी सघियो आहे। ठेकेदार जेको इहो दरियूं बि न लॻियल आहिनि ऐं स्कूल में मिटी पई आहे, तव्हां पाण ॾिठो, ऐं छत ते गारो बि न आहे चढ़ियल, ऐं लोह बि खणी वियो आहे, ऐं सीमेंट जूं बोरियूं हुयूं, ऐं ख़बर न आहे ठेकेदार काॾे हलियो वियो आहे, पंहिंजे घर खणी वियो। ॾिसी रहियो ही ठेकेदार कमु छॾे ॾिनो आहे ऐं दरियूं पंहिंजे घर रखियो आहे, लोह 250 मण खणी वियो आहे पंहिंजे घर। असां ठेकेदार खे गुज़ारिश था कयूं त हू ही कमु स्टार्ट करे हिन स्कूल जो। मुतासिर आहे तालीम, जीअं त ॿार तव्हां ॾिठा हो क्लासनि में घणा ई ॿार जमा थिया आहिनि, इन करे इन्हनि ॿारनि खे हिकु जाइ ते न छॾणु घुरिजे जीअं तालीम अॻिते वधे। खानपुर हायर सेकेंडरी स्कूल में तरक़ियाती कमु तेज़ी सां जारी त आहे, पर वॾी बदकिस्मती आहे जो ठेकेदारनि जी नहली ऐं एजुकेशन वर्कर्स वारनि जी नहली सबबु जेको आहे ठेकेदार जेको कमु कनि पिया उहो नाक़स मटीरियल इस्तेमालु कनि पिया। हिन वक़्तु असां प्रिंसिपल हायर सेकेंडरी स्कूल सिकंदर जूणे जे साहिब वटि मौजूदु आहियूं। अचो त जूणे जे साहिब खां पुछूं त हीउ तव्हांजे पीरियड में जेको तरक़ियाती कमु हले पियो, इहो सही हले पियो, ग़लति हले पियो, ठेकेदार जो छा किरदारु आहे, एजुकेशन वर्कर्स वारनि जो छा किरदारु आहे? जीअं जो मूंखे तक़रीबन हिकु साल खनि हिन स्कूल में पोस्टिंग थी वई आहे, 2016 खां वठी 2017 अगस्त थो थिए, त इन में जेको आहे मां कमु कयो आहे। इंशाअल्लाह तव्हां सभिनी खे नॉलेज में आहे, जेको वाशरूम बाथरूम उस्तादनि जा शागिर्दनि जा जेके नॉन फंक्शनल आहे, सभिनी मां वसवारनि ऑफिसरनि खे, DC साहिब खे, मुख़्तियार कार साहिब, AC साहिब खे एप्लीकेशन लिखी, उहो वाशरूम बाथरूम बचिड़नि जा ॿारनि जा उस्तादनि जा सभु सेट कराया। उन खां पोइ मेन कमु मसइलो हुयो जेको कंपाउंड वाल जो, जेको रोड साइड सां शिकारपुर कंदकोट रोड साइड हुयो, उहो नक्स हुयो। एप्लीकेशनूं करे उन्हनि जो कंपाउंड वाल जूं फ़ोटो करे DC साहिब ॾे मोकिलिया, मथे बाला ऑफिसरनि ॾे मोकिलिया,
तंहिंखां सां एजुकेशन वर्स वारनि ॾे मगर जेका मुंहिंजी कोशिशि हुई मां पंहिंजो अल्लाह साईं जे फज़ल सां कामयाबु त वियो कमु हले थो पियो जारी सारी आहे कंपाउंड वाल बि तक़रीबन तयारु थी विया बाक़ी मेन जेको आहे कुर्बान शाह जेको क्लास पुराणा जेके हुआ हुनखे जून में पूरा करणा हुया ठीकु हो तव्हांखे हुनखे जून में पूरो करिणो हो जीअं त असांजो स्कूल फंक्शनल आहे हलंदड़ स्कूल आहे हुनखे तक़रीबन इहो मथियों थोरो रिप्लेसमेंट हो जून में हुन रिप्लेसमेंट बि कमरनि जी करे छॾी उन में कमरनि में लोह बि लॻाए छॾियईं दर बि लॻाए पर उहो सेटिस्फिकेशन न आहे माना मुतमइन करण जहिड़ो हाल तूं जेको स्कूल जी हिन वक़्तु तव्हां बि मौजूदु आहियो मीडिया मौजूदु आहे सॼी ॾिसे जेको स्कूल जी पोज़ीशन कीअं लॻी पई आहे उहो उन सां मां इहो घुरायो 2 अगस्त ते मां हुनखे घुरायो बाबा हीउ अधूरो कमु लॻो पियो आहे स्कूल असांजो कीअं हलंदो बचिड़ा कीअं पढ़ंदा ज़ेरे तालीम आहिनि तूं हिनखे जेको आहे सो अधु में कमु छॾे तूं पंहिंजो घर वञी सुकून ॿिया ठीका खणंदो थो वठे नाज़िन हायर सेकेंडरी स्कूल जो जेको तरक़ियाती कमु रोड़े जो शिकार आहे ठेकेदार अध में कमु छॾे हलियो वियो आहे प्रिंसिपल जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिंजो चवणो हुयो त ठेकेदार जेको आहे जून ऐं जुलाई में कमु जेको कयो हुयो हिकु त नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो उन सां गॾोगॾु जेको आहे ठेकेदार कमु अध में छॾे हलियो वियो आहे दरियूं दर उहे हिन वक़्त ताईं नाइन लॻाया विया ऐं जेकी मिटी पई आहे उहा मिटी बि न खणाई वियो आहे ॿिए पासे शागिर्दनि जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिंजो चवणु हुयो त असांजी तालीम मुतासिर थी रही आहे मगर ठेकेदार किथे आहे का ख़बर न आहे ऐं शहरनि जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं शहरनि जो बि चवणु हुयो त ठेकेदार जी न हली सबबु ऐं एजुकेशन वर्कर्स जी न हली सबबु जेको आहे हायर सेकेंडरी स्कूल जो जेको आहे तरक़ियाती कमु रोड़े जो शिकार आहे हिननि आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त खानपुर हायर सेकेंडरी स्कूल जो तरक़ियाती कमु मुकमल कराए अहिड़नि एजुकेशन वर्कर्स जे अमलदारनि ऐं उन्हनि ठेकेदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे कैमरामैन अलाए वारा एबरे सां गॾु रहीम लाड़े सिंध टीवी न्यूज़ खानपुर